السلام عليكم ورحمة الله وبركاتہ. دوستو अॼु आउं तव्हांखे कैनमास्टर जे अंदर सिंधी फॉन्ट की लॻाइजनि या का बि फॉन्ट इन जे अंदर की लॻाइजनि. तव्हांखे हीअ जेकी एप्लीकेशन आहे APK एडिटर तव्हां इनखे डाउनलोड करियो या तव्हां /टेलीग्राम ते डाउनलोड करियो या वरी तव्हां प्ले स्टोर जे अंदरां इन ऐप खे तव्हां डाउनलोड करियो. ॿिए नंबर ते जेकी ऐप आहे कैनमास्टर जेका आउं तव्हांखे /टेलीग्राम जे अंदर ॾेई छॾींदुसि या वरी इन ऐप खे तव्हां प्ले स्टोर तां बि डाउनलोड छो त प्ले स्टोर तां जेकी तव्हां डाउनलोड कंदा उनमें जो वाटर मार्क उहो हूंदो आहे, पर जेकी आउं तव्हांखे जेके /टेलीग्राम जे अंदर ॾींदुसि उहो उनमें वाटर मार्क न हूंदो. दोस्तों शुरू कयूं था अॻियां. छो त इहे जेके कैनमास्टर तव्हांखे एडिटर ॿी एप्लीकेशन जो नालो आहे कैनमास्टर. ॿिनि एप्लीकेशन खे तव्हां इंस्टॉल करियो. ठीकु आहे न. इन खां पहिरीं सभ खां पहिरीं त जेकी इहा एप्लीकेशन तव्हां इनखे डिलीट करियो. डिलीट करण खां पोइ ॾिसो मूं इन एप्लीकेशन खे डिलीट करे छॾियो आहे. हाणे जेका कैनमास्टर तव्हांखे कहिड़ो कैनमास्टर किथां डाउनलोड करिणो आहे उहो तव्हांखे ॿुधायां थो. सभ खां पहिरीं तव्हां जेको टेलीग्राम हलायो था टेलीग्राम जे अंदर तव्हां वञी करे यूट्यूब चैनल खे विज़िट करियो ऐं जेके तव्हां सर्च करियो यूट्यूब चैनल खे. ठीकु आहे न. दोस्तों टेलीग्राम जे अंदर तव्हां टेलीग्राम जे अंदर वञी करे तव्हां सर्च करियो मथे नेटवर्क लिखे तव्हां नेटवर्क सर्च करियो /यूट्यूब चैनल. ठीकु आहे. तव्हांखे हीअ जेको /यूट्यूब चैनल मिली वेंदो ऐं इन जे अंदर कैनमास्टर तव्हांखे मिली वेंदो. ठीकु आहे न. या तव्हां सर्च कयो या तव्हां जेकर घुरंदा तव्हांखे इन चैनल जे अंदर तव्हांखे कैनमास्टर ऐं जेको ॿी जेकी आहे ऐप जेकी आहे APK एडिटर तव्हांखे इन जे अंदर मिली वेंदी. ठीकु आहे न. असां शुरू कयूं था त कैनमास्टर जे अंदर सिंधी फॉन्ट एडिट की कजनि. सभ खां पहिरीं जेकी एप्लीकेशन आहे तव्हां इन जे अंदर इहा ऐप खे तव्हां प्ले स्टोर तां बि डाउनलोड करे सघो था. ठीकु आहे न. ठीकु आहे न. इहो पहिरीं नंबर ते जेकी ॾिसो लिखियलु आहे सिलेक्ट इन APK फाइल. तव्हां इन जे अंदर वञो. ॾिसो तव्हांखे इहा ॻाल्हि ज़रूरी आहे जेके तव्हां जे फाइल जे अंदर तव्हां कैनमास्टर रखियो आहे तव्हां उन कैनमास्टर खे हुतां खणो. ॾिसो हीअ मूं कैनमास्टर खई आहे. कैनमास्टर खे तव्हां क्लिक करण खां ॿिए नंबर ते जेको इहा ऑप्शन जेको आहे तव्हां इन ते क्लिक करियो. ॾिसो मूं इनखे क्लिक कयो. क्लिक करण खां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन जेके साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ जेको ॾिसो हीअ जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ जेको ऑप्शन एसेस्ट्स तव्हां इन जे अंदर वञो. इन जे अंदर वञण खां पोइ ॾिसो हीअ जेका फॉन्ट आहिनि इहे फॉन्ट जेके पहिरीं खां इन जे कैनमास्टर जे अंदर लॻल आहिनि. जे तव्हां इन जे अंदर का फॉन्ट लॻाइणु चाहियो था बिल्कुलु तव्हां लॻाए सघो था पंहिंजी मर्ज़ी सां. उन फॉन्ट लॻाइण जो तरीक़ो इहो आहे त तव्हां जेको इहे ऑप्शन जेके ॾिसो पेंसिल वारनि ते क्लिक कंदा वञो ऐं पंहिंजा पसंदीदा फॉन्ट इन जे अंदर लॻाईंदा वञो. ठीकु आहे न. ॾिसो आउं इन जे अंदर जेके पसंदीदा फॉन्ट आहिनि सिंधी फॉन्ट उहो इन जे अंदर आउं लॻायां थो. ॾिसो मूं इन जे अंदर लॻाए छॾियो आहे ऐं इन जे अंदर हीअ लॻाए छॾियो आहे ऐं ॾिसो इन जे अंदर मूं हीअ लॻाए छॾियो आहे ऐं इन जे अंदर मूं हीअ लॻाए छॾियो. सो इन जे अंदर मूं हीअ फॉन्ट लॻाए छॾियो आहे. तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां तव्हां काफ़ी सारा फॉन्ट इन जे अंदर एडिट करे सघो था. सो हीअ एप्लीकेशन जेकी आहे APK उहा आउं तव्हांखे जेको टेलीग्राम जे अंदर उनजी लिंक ॾेई छॾींदुसि तव्हां हुतां बि डाउनलोड करे तव्हां प्ले स्टोर तां बि डाउनलोड करणु चाहियो था प्ले स्टोर तां बि उनखे डाउनलोड करे सघो था. सो मूं इन जे अंदर मूंखे फॉन्ट एडिट करिणो आहे बिस्मिल्लाह वारो फॉन्ट मूं इन जे अंदर बिस्मिल्लाह वारो फॉन्ट डाउनलोड कयो आहे. ठीकु आहे न. ऐं ॾिसो मथे हीअ जेको सेव वारो जेको लिखियलु आहे हीअ जेको सेव वारो तव्हां इन जे अंदर क्लिक करियो. ठीकु आहे न. इनखे क्लिक करियो. सो कुझु टाइम में इनखे लॻंदो. दोस्तों मूं इनखे इन जे अंदर जेके फॉन्ट उहो मूं इन जे अंदर सेव करे छॾिया आहिनि तव्हां इनखे इंस्टॉल करियो. ठीकु आहे. इंस्टॉल करण जो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां पियो. जेको तव्हां ऑप्शन ॾिसी रहिया तव्हां इंस्टॉल में तव्हां इन जे अंदर वञी करे तव्हां इनखे इंस्टॉल करियो. ठीकु आहे न. तव्हां इनखे इंस्टॉल करियो. ठीकु आहे. ऐं इनखे हिते ई इंस्टॉल करियां थो छो त मूं पहिरीं खां उनखे डिलीट करे छॾियो आहे ऐं तव्हां इनखे हिते ई इंस्टॉल करियो. ठीकु आहे न. सो इहे इनखे मूं इंस्टॉल करे छॾियो आहे. हाणे तव्हां इनखे ओपन करियो. ओपन करण खां पोइ तव्हां
के कुछ सेकंड तव्हां सब्र करणो पवंदो। छा त मूं हिनखे ओपन कयो, ओपन करण खां पोइ ॾिसो त जेको प्लस वारो निशान तव्हां इनजे अंदरि वञो ऐं तव्हां को बैकग्राउंड इन जे लाइ खणो। ठीकु आहे न, मां मुंहिंजे लाइ को बैकग्राउंड खणां थो। तव्हां इनजे अंदरि को बि इन जे लाइ तव्हां बैकग्राउंड खणो। ठीकु आहे, बैकग्राउंड खणण खां पोइ ॾिसो तव्हां इनजो इहो वधायो। तव्हां पोइ ॾिसो इहो जेको लेयर वारो ऑप्शन ते वञी करे तव्हां टेक्स्ट ते वञी करे तव्हां इनजे अंदरि कुझु लिखो। या उनजे अंदरि लिखां थो ए/शरी यूट्यूब चैनल खे महिरबानी करे तव्हां ए/शरी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो। ठीक है, मैं इनके अंदर लिखी छॾियो। तव्हां इनके अंदर जो फॉन्ट लगाणो तो फॉन्ट में तव्हांखे किथे वञणो आहे। ये जो तव्हां ए वारो ऑप्शन तव्हां इनके अंदर वञो। इनके अंदर वञण खां पोइ ॾिसो ये जो तव्हां ये ऑप्शन जो लेटन वारो ऑप्शन तव्हां इनके अंदर वञी करे तव्हां इनके अंदर फॉन्ट रखो। सो ये मैं इनके अंदर ये फॉन्ट जो मैं इनके अंदर रखी छॾियो आहे। तव्हां बिल्कुल तव्हां इनके अंदर आसानी से फॉन्ट चेंज कर सघो। किनेमास्टर अंदर तव्हां पंहिंजे मर्ज़ी सां फॉन्ट जेका आहिनि उहो तव्हां इनके अंदर रखी सघो था। दोस्तों जे अॼु अॼु जी वीडियो जेकॾहिं ये वीडियो तव्हांखे पसंदि आई वीडियो खे लाइक ज़रूरु करियो ऐं ए/शरी यूट्यूब चैनल खे भी सब्सक्राइब ज़रूरु करियो जीअं त मुंहिंजी हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे। ऐं ए/शरी तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार रहंदुसि। ऐं जिन खां पोइ वीडियो कहिड़ी हुजणु खपे उहो तव्हां दोस्तनि खां पुछंदुसि त इन खां पोइ वीडियो जेकी हुजे तो कहिड़ी हुजे उहा तव्हां खां पुछंदुसि। ठीकु आहे न। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।